प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। नाज़रीन, FATF के हवाले से 2 बिल कौमी असम्बली ऐं सेनेट में पास थी विया आहिनि। अपोजिशन जूं पार्टियूं जेके आहिनि उहे असम्बलियुनि खां ॿाहिरि त इन बिल जी मुखालफ़त कंदियूं रहियूं, बल्कि असम्बली जे अंदरि उन्हनि इन बिल जी हिमायत कई आहे। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾु ॻाल्हाईंदासीं त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान चयो आहे त FATF जे बिलनि ते अपोजिशन ब्लैकमेलिंग करे पई, पर असां कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदासीं ऐं कंहिंखे बि NRO न ॾिनो वेंदो। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु इहो पिणु ॻाल्हाईंदासीं त बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असम्बली जे स्पीकर ख़िलाफ़ अदम एतमाद जो मुतालबो कयो आहे। हाणे इहो मुतालबो कंहिंखां कयो वियो आहे ऐं इहो अगरि स्पीकर जे ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक अचे थी पई त पोइ अपोजिशन जी पार्टियुनि जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी, इन ते ॻाल्हाईंदासीं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर करीम ख्वाजा साहब। ख्वाजा साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा ख्वाजा साहब, इहो त ॿुधायो त बिलावल भुट्टो ज़रदारी समेत तव्हांजी सॼी क़यादत ऐं अपोजिशन में नून लीग पिणु इन्हनि बिलनि जी पहिरियां मुखालफ़त कंदी रही। का 2 ॾींहं अॻु में क़ौमी असम्बली में ॾाढो शोर पिणु थियो, पर पोइ हिकिड़े ई ॾींहं में सेनेट में बि बर्फ़ पिघिरिजी वई। तव्हां सेनेट में बि हिमायत कई, क़ौमी असम्बली में बि हिमायत कई। इहा बर्फ़ कीअं पिघिरिजी वई? बर्फ़ जीअं पिघलजी आहे तीअं पिघलजी वई। अच्छा, पहिरियां जी जी उहो त जीअं तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं गर्मी थींदी आहे त बर्फ़ पिघलजी वेंदी आहे। इहो त साइंटिफिक उसूल आहे। पर हाणे सियासी जवाबु इहो आहे जो त FATF में पाकिस्तान ब्लैक लिस्ट में वञे हा त क़ौमी जेको सो मफ़ाद में सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ चयो त ब्लैक लिस्ट में पाकिस्तान वेंदो त नुक़सानु थींदो, त उन्हनि सपोर्ट कई। अच्छा, अपोजिशन इहो बि चए त इन बिलनि ते असां सां धोखो थियो आहे। ख्वाजा साहब, कहिड़े क़िस्म जो धोखो थियो? ॾिसो, बिल्स जॾहिं ईंदा आहिनि असेंबलीज़ में त जॾहिं हुननि वटि एतिरी अंग अखर कोन हूंदा आहिनि, पंहिंजो नंबर्स कोन हूंदा आहिनि, त गवर्नमेंट जेको आहे सो इलाही चीज़नि ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। इहो सॼी दुनिया जो हिकिड़ो नॉर्म आहे। त इन्हनि जेको आहे सो ख़ुदि जेको आहे सो गवर्नमेंट अपोजिशन खे चयो त नैब जो जेको आहे सो क़वानीन में असीं बि चाहियूं था त इन में तरमीम थिए। गवर्नमेंट चयो त ऐं तव्हां पंहिंजो बिल आणियो, ऐं उन खां पोइ जेको जॾहिं उहो बिल गवर्नमेंट अपोजिशन पार्टीज़ खणी आयूं त इहे पंहिंजी ॻाल्हि सां फिरी विया। त हाणे इहो त इमेच्योरिटी या जेको सियासी जेको अपॉर्चुनिज़म त गवर्नमेंट तरफ़ सां थियो आहे। त फ़िलहालु त चलो ठीकु आहे, कमु ईअं हली थो वञे, पर उहो क्रेडिबिलिटी त पंहिंजी गवर्नमेंट पाण मिस कई आहे न, लूज़ कई आहे इन एक्ट जे करे। पर वफ़ाक़ी हुकूमत जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके वज़ीर आहिनि, उहे त मुसलसल इहो चवंदा पिया अचनि त इहा अपोजिशन जी ख़्वाहिश ते नेब जी जेके तरमीम वारो बिल उहो हिन में शामिलु कयो वियो। अपोजिशन चए पई त पहिरियां नेब जा जेके तरमीम मामला आहिनि उहे असांजी मर्ज़ी सां हल कयो, पोइ असां FATF ते अव्हांजी हिमायत कंदासूं। ॾिसो, जॾहिं हिननि जी हुकूमत आई हुई तॾहिं ख़ुदि हिननि जेको आहे सो इहो ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई त हिन में तरमीम थियणु खपे। PTI जी ॻाल्हि थो कयां। ऐं इहा ॻाल्हि, मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां खणी मञो या न मञो, तव्हां चेकअप करे सघो था। असेंबली जी लॉ एंड जस्टिस जी स्टैंडिंग कमेटी जेका नेशनल असेंबली में, उनमें मौजूदु आहे इहा चीज़। पोइ इहे फिरी विया। इहे हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं जेको आहे सो यू टर्न्स कंदा आहिनि। त हाणे जेकॾहिं जेके माण्हू यू टर्न्स कनि, ग़लति ॻाल्हियूं कनि, अॼु हिकिड़ी ॻाल्हि सुभाणे ॿी ॻाल्हि, हुन ते असीं छा चऊं भला? सही। अच्छा ख्वाजा साहब, असेंबली जे फ्लोर ते इहा ॻाल्हि कई शाह महमूद कुरैशी त अपोजिशन जा जेके मुतालबा आहिनि तरमीम जे हवाले सां, उहो त ॼण खुली छूट ॾियणु आहे। उहे त चवनि था पिया त 1 अरब खां हेठि वारी जेका करप्शन आहे उहा करप्शन न लिखी वञे, ऐं अपोजिशन जूं जेके तरमीमूं आहिनि ऐं हुकूमत जूं जेके अपोजिशन जूं तजवीज़ूं ऐं हुकूमत जूं तजवीज़ूं, उन्हनि में आसमान ज़मीन जो फ़र्क़ु आहे। इहे ॻाल्हियूं जेके सो कबियूं आहिनि स्टैंडिंग कमेटीज़ में, जेके शाह मोहम्मद कुरैशी जेको सम्झे पियो त आउं जेको आहे सो अदम एतमाद जी सूरत में थी वेंदुसि प्राइम मिनिस्टर। अॻे जेको 4 पार्टियूं मटाए चुको आहे, ज़िया जो साथी रहियो आहे, पोइ पीपल्स पार्टी में आयो आहे, पोइ वरी जेको आहे हाणे PTI में वेठो आहे, सुभाणे किथे वेंदो। सो हाणे हुनखे का शइ मिलणी कान्हे, इहो बढ़िया हथ पेर में हाणे केॾी महिल घोटकी में जलसो थो करे, केॾी महिल थर में पियो करे, केॾी महिल मुल्तान इलेक्शन कोन थो कढी सघे। सो हाणे हुन ते हाणे मयार कान्हे जेको खपे ॻाल्हाए। अच्छा अच्छा,
ॿ ॾींहं अॻु में त क़ौमी असेंबली में ॾाढो शोर थियो, बल्कि काल असां ॾिठोसीं त सेनेट मां बिल मंज़ूर थियो, त इहे काल राति ताईं अवां सां भला कंहिं हुकूमती नुमाइंदे राब्तो कयो हिन बिल जे हवाले सां? छाकाणि त मुश्तरका इजलास हुयो, गॾियल इजलास पहिरियां घुरायो वियो, सूबाई क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो, पोइ फ़क़ति सेनेट मां मंज़ूरु कयो वियो। अवां पाण मुरादो इहो बिल मंज़ूरु कयो या हुकूमती धुर हुई उनखां पोइ बि अवां सां राब्तो कयो? इहो मूंखे ख़बर कान्हे इन सिलसिले में। इहो जेको असांजो जेको लीडर आहे हुते पंहिंजो हिकिड़ो त मुस्लिम लीग जो आहे राजा ज़फ़र उल हक़, ॿियो शहरी रहमान आहे, ऐं ॿिया जेके आहिनि असांजा उन्हनि खे इंफॉर्मेशन हूंदी, पर एज सच जेको मंज़ूरु अगरि थियो आहे त मथां ज़रूरु हुकुम हूंदो पार्टी जो, तॾहिं ई माण्हुनि वोट ॾिनो आहे पार्टी वारनि। यकीन। अच्छा ख़्वाजा साहब, वज़ीर आज़म अची चयो आहे त FATF ते बि ब्लैकमेलिंग पई करे अपोज़िशन जूं पार्टियूं, त पर मां NRO कंहिंखे बि न ॾींदुसि। हीअ हिते बि NRO घुरणु चाहिनि पिया। केरु पियो NRO घुरे ऐं कहिड़े क़िस्म जो NRO पियो घुरे? ॾिसो, FATF में पाकिस्तान इलाही दफ़ा ग्रे लिस्ट में वियो आहे। जॾहिं पीपल्स पार्टी वफ़ाक़ में गवर्नमेंट में हुई उन वक़्तु बि असां FATF में ग्रे लिस्ट में हुआसीं, ऐं पोइ वरी जेको सो ग्रे मां वरी जेको सो वाइट में वियासीं, वरी हिकिड़े दफ़ा ॿिए दफ़ा बि थिए, हीअ 3rd टाइम थियो आहे। त हाणे ग्रे लिस्ट में असीं छो था वञूं, ब्लैक लिस्ट सां बची था वञूं, इलाही चीज़ूं टेलीविज़न ते तव्हां ई असां ॻाल्हाए सघूं था। असीं जेकॾहिं खुली ॻाल्हाईंदासीं त तव्हांजो चैनल बि बंदि थी वेंदो ऐं असां जहिड़ो माण्हू बि मिसिंग पर्सन थी वेंदासीं। सो हाणे थोरो चवणु ऐं वधीक सम्झणु आहे। ठीकु है, ठीकु है। अच्छा ख्वाजा साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुतालबो कयो आहे अदम एतमाद जो स्पीकर खां। इहो मुतालबो कंहिंखां कयो वियो आहे? नेचुरली हुन इहो ॻाल्हायो सियासी माण्हू आहे, ऐं असांखे इहो इंफॉर्मेशन्स आहिनि त हीअ जेको बिल जेको पास थियो, सॉरी बजट जेको पास थियो हो, उहो बि अलाए कीअं पास थियो आहे। ठीकु आहे न, उहो फिगर्स कोन हुयूं। त इहो त कॉन्स्टिट्यूशनल वे आहे त अदम एतमाद जी ॻाल्हि करणु, ऐं जेको आहे सो अदम एतमाद वज़ीर आज़म ते करणु, स्पीकर ते करणु। पहिरीं त स्पीकर ते आज़माइबो आहे, त स्पीकर वटि जॾहिं आज़माइबो आहे, जॾहिं हुन में कुझु शयूं नज़र ईंदियूं आहिनि, तॾहिं पोइ प्राइम मिनिस्टर पासे वेंदो आहे। इहो सॼी दुनिया में ईअं सिस्टम थींदो आहे। ऐं असांजी इंफॉर्मेशन आहे त हिन जा पंहिंजा जेके हिन ग्रुपिंग्स आहिनि, हिन जा इत्यादियुनि सां नाला आहिनि के छॾे विया आहिनि। हिन जे PTI जा जेके पंहिंजा जेके MNAs आहिनि, उहे बि हिननि सां जेको आहे सो भागी थी विया आहिनि। तो इहो त 2 साल थी विया आहिनि। हिननि पंहिंजनि MNAs खे बि नाराज़ कयो आहे, पाकिस्तान जे अवाम खे बि नाराज़ कयो आहे, ग़रीब माण्हुनि खे बि नाराज़ कयो आहे। सभ खां वॾी साईं मसइलो इहो आहे त कोविड में जेको हिननि कूड़ ॻाल्हायो आहे, ऐं पाकिस्तान जे अवाम जी अमात ऐं बीमारी खे लिकाइनि पिया, टेस्टिंग घटि पिया कनि। अच्छा, इहा ॻाल्हि असां नथा चऊं, इहे WHO चए पई। इहो सॼी दुनिया में तव्हां वञी करे चेकअप कयो, प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडिया में ख़ुदि WHO जे चीफ चयो आहे त माना 2 ॾींहं पहिरीं त जेके कमिंग 60 ॾींहं आहिनि सॼी दुनिया में ख़तरनाक आहिनि, ऐं जेके 60 ॾींहं गुज़रिया आहिनि उनमें डबल केस थिया आहिनि सॼी दुनिया में। हिते असीं टेस्टिंग ई कोन था कनि, वधि में टेस्टिंग सिंध गवर्नमेंट बि करे। हे चवंदासीं कोविड ख़तमु थी वियो आहे, ऐं यकीन था ॼाणियो, तव्हां बि समाज में उथो वियो था। आउं त डॉक्टर आहियां मेडिकल, माना असांजा जेके वास्तेदार डॉक्टर्स, असांजा वास्तेदार माण्हू, असांजा वास्तेदार जेके माण्हू जेके आहिनि, उहो जिते किथे आहे, हर घर में, हर ॿिए घर में, हर चौथे घर में इहो जेको आहे सो कोविड लॻो पियो आहे। त हीअ त कूड़ पिया ॻाल्हाइनि ऐं धोखो पिया कनि क़ौम सां, ऐं इहा चीज़ ईअं कोन्हे जी ही बयानु पिया कनि। सो अॻिते हली करे मूंखे ईअं लॻे थो, अॻिते हली करे जॾहिं कोविड डिसंबर, जनवरी, फेबरवरी में ख़तमु थींदो त पाकिस्तान जो अवाम ज़रूरु चवंदो त हिकिड़ो कमीशन थियणु खपे जेको तहक़ीक़ात करे त हिननि जेको सो ग़लतकारियूं कयूं आहिनि, कहिड़नि इदारनि, कहिड़नि माण्हुनि, कहिड़े कहिड़े इंस्टीट्यूशन्स जेको आहे सो हिन में पैसा कमाया आहिनि, कहिड़े इंस्टीट्यूशन्स जेको आहे सो लापरवाही कई आहे, जंहिंजे करे अमात थियूं आहिनि, जंहिंजे करे बीमारी वधी आहे। त इहे त क्रिमिनलिटी हिननि कई आहे। जहिड़े नमूने हमीदुर रहमान कमीशन ठहियो न, इहो वरी अहिड़ो कमीशन कोविड जे लाइ ठहंदो अॻिते हली करे। ख्वाजा साहब, तव्हां असां सां रहिजो, हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं MNA आफ्ताब जहांगीर साहब। आफ्ताब जहांगीर साहब, आपको प्रोग्राम में खुश आमदीद। आज अपोजिशन ने ये
कहा है कि FATF के हवाले से जो बिल आए हैं उसमें हमारे साथ धोखा हुआ है, हुकूमत ने हमें एक बात की और फिर जो मामलात चले गए वो फिर दूसरी तरफ चले गए। क्या कहेंगे आप? बहुत शुक्रिया, आपने मुझे अपने प्रोग्राम में मौका दिया। जी आप लेकिन मुझे समझ नहीं आती कि ये तो बड़े सीजन किस्म के और जिनकी सारी जिंदगी जो हुक्मरानी में गुजर गई जी है, तो वो कहते हैं कि जी हमारे साथ धोखा हो गया। भाई आपका जब बिल आया था वहां पर आया है सेनेट के अंदर, आपने उसको पास किया है, तो इसमें धोखा कहां से हो गया? तो मैं ये समझता हूं कि देखें, कुछ मामलात ऐसे हैं जो कौमी सतह के मामलात हैं, उसके अंदर हमें जो है पार्टी से बालातर होकर कौम के और मुल्क के मफाद में फैसले करने चाहिए और उसमें इस तरह पेश करना चाहिए दुनिया को कि जी हम ये इन सारे मामलात में एक हैं और हमारा भी वही स्टैंड है जो कि हुकूमत का है। तो उससे क्या होगा, आगे चल के इंटरनेशनली हमारी चीजें बेहतर होंगी। सही सही। आफ्ताब साहब मेरी आवाज़ आपको आ रही? जी जी, आ रही है। अच्छा आफ्ताब साहब, वजीर आजम ने कहा है कि FATF के मामले पे अपोजिशन ब्लैकमेल कर रही है, ब्लैकमेलिंग कर रही है और वो चाहती है कि उनको NRO मिले, लेकिन हम NRO किसी को नहीं देंगे। ये क्या बात है कि हर तीसरे चौथे दिन NRO की बात चलती है? कौन लोग हैं जो NRO मांगते हैं और किस किस्म का NRO? ये तो अब तो सबके सामने खुलकर आ गया ना मामला कि वो तो NRO भी नहीं, सिर्फ NRO प्लस 3344 जो भी लिख लगा दे आप, वो मांग रहे हैं। अच्छा, देखिए बात यह है कि हर बिल की अपनी एक नौइयत है, उसको उसके साथ अटैच करना कि जी अगर आप नैब के बिल के अंदर या उसकी तरामीम उसके अंदर इस तरह की करेंगे तो हम आपके साथ ताउन करेंगे बिल्स के ऊपर, तो ये मेरी समझ में बात नहीं आती है। अगर जो दूसरे बिलों में अगर आपको कोई कमी या कोताही नजर आती है या कमजोरी नजर आती है तो आप उसकी निशानदेही करें, उसको एक दूसरे के साथ जोड़ने की क्या जरूरत है। लेकिन क्या है कि जी वो आपके सामने, जैसे अभी आपने उनको बताया भी था कि बिल जो है जो नैब का है उसके अंदर तो वो 38 में से 34 की वो तरामीम चाहते हैं कि जिसके बाद तो समझ लें कि सारे ही वो हो जाएंगे कि जो मामला इस मुल्क के अंदर हुए हैं, जो इस कौम के साथ जुल्म सितम हुआ है, उसके अंदर कोई उसको जवाबदेही नहीं है कि जी 1 अरब रुपए से कम की करप्शन पे कोई पूछ नहीं सकता, 99 से पहले के मामला जो है वो सारे फारिग। अच्छा, उसके बाद और बहुत सारी चीजें, तो इसके क्या कहते हैं, मनी लॉन्ड्रिंग के ऊपर कोई नैब बात नहीं कर सकता, तो फिर करेगा क्या? तो नैब के इदारे को ही खत्म कर दें, उसको खत्म करने की बात करें, बोलेंगे और अपने दौर में खत्म कर लेते। और अगर आप समझते थे कि जी ये तरामीम बहुत जरूरी है, तो ये तो हमें तो अभी आए हुए 2 साल हुए, आपको तो 10 साल में आप कर लेते इन सारी चीजों को बेहतर। इसमें आपको किसी ने रोका तो नहीं था, आपके पास अक्सरियत भी थी, सब कुछ था, तो क्यों नहीं किए? सही। आफ्ताब साहब, ये हमारे साथ डॉक्टर करीम ख्वाजा साहब मौजूद हैं, वो कह रहे हैं कि ये हुकूमत की ख्वाहिश थी, क्योंकि हुकूमत FATF के हवाले से बिल लाना चाहती थी, तो उन्होंने ऑफ़र किया था कि आप नेब की तरमीम भी इसके साथ करें। हमारा किसी किस्म का ये मतलब ये ख्वाहिश हमारी नहीं थी, ये ख्वाहिश हुकूमत की थी। सर बात ये है कि ये बिल बात है, हमने तो लेकर आना ही था, लेकिन बिल पेश करना सियासी पार्टियों का हक होता है और ट्रेजरी बैंक भी बिल आती है और अपोजिशन भी लेकर आती है। उसकी तो ख्वाहिश होती है कि जो वो बिल लेकर आए और उसे जो है इत्तफाक राय से मंजूर कर लिया जाए। तो ये मतलब अगर आपको नहीं था तो आप पहले ही कहते थे, जैसे आज आपने सेनेट के अंदर इत्तफाक राय से बिल पास किए ही है ना, ठीक समझे ना जी। तो उसमें आप कह देते कि नहीं जी हम जो है इस तरह नहीं करेंगे, उस तरह। भारत ये कि मैं समझता हूँ कि अभी मुल्क को आगे चलना चाहिए और अगर किसी ने भी, देखिए मैं तो किसी का नाम नहीं ले रहा, लेकिन अगर किसी ने भी कोई मुल्क के साथ जुल्म किया है अपने किसी भी दौर में, तो उसको सजा तो मिलनी चाहिए ना। अगर किसी ने कोई जुर्म किया है तो उसको सजा नहीं मिलनी चाहिए? ठीक, ये तो सही है। अच्छा आफ्ताब साहब, अब क्योंकि मामलात अब फिर दोबारा जो है वो दूरी पे चले गए, कि आप समझते हैं कि नेब की तरमीम के हवाले से एक मरतबा फिर अपोजिशन से बात हो सकती है, उनकी तजावीज़ को दोबारा सुना जा सकता है? मतलब जायज तजावीज़ को तो सुन सकते हैं ना सर। अच्छा, ये तो नहीं हो सकता कि 99,901 रुपए को छोड़ दें, ये कैसे हो सकता है? अच्छा ठीक है, मतलब 1 अरब रुपए से कम की किसी भी आप उस पर कोई आप कानून साजी नहीं कर सकते, कोई गिरफ्त नहीं कर सकते, कोई सजा जजा का अमल नहीं कर सकते, ये कैसे हो सकता है? एक सब्जी चोर को बंद कर दो, एक छोटे से कोई चीज को चोरी करते हुए बेचारा एक जरूरतमंद उसको पकड़ के अंदर बंद कर दो है, और जो बड़ा चोर हो जो अरबों रुपए की चोरी करे उसको बोलो कि तुम आजादी से घूमते रहो। ठीक है। करीम ख्वाजा साहब,
आफ्ताब जहांगीर साहब तो चवे थो पियो त जेके जाइज़ तजवीज़ आहिनि उन त हिकु दफ़ो ॿीहर हुकूमत ऐं अपोज़िशन गॾु वेही सघनि थियूं पियूं ऐं नेब जी तरमीम जे हवाले सां मामला जेके आहिनि उहे डिस्कस थी सघनि था पिया। हे जॾहिं हिननि खे जॾहिं वठा थींदी न, हिन जा माण्हू जॾहिं जेल में वेंदा ऐं जिन्हनि खे आंदो आहे उहे जेल में विझंदा हिननि खे, त पोइ हिननि जी पाणे घोड़ा थींदी। पर उन खां पोइ इहा पार्टी त हूं बि जेका आहे सो हिकिड़ी इंजीनियर्ड पार्टी आहे, उन खां पोइ त ही वैसे बि फॉर द वन टाइम आई आहे। सो बसि पोइ अला ख़ैर सलाह, वन टाइम ही आया आहिनि ऐं उन खां पोइ वञी करे सभु इमरान ख़ान लंडन वेंदो हलियो, हे सभु वरी ॿिए पार्टीज़ में वेंदा हलिया जेके वेठा आहिनि हिते हिननि सां गॾु। अच्छा, तव्हां सम्झो पिया त ॿीहर तहरीक इंसाफ़ इक़्तिदार में न ईंदी? ये वन टाइम पार्टी आहे न, छो न वन टाइम हिकिड़े दफ़ा माण्हू घुमणु वेंदो आहे। दुनिया में ईअं आहे न, माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि में माण्हू हिकिड़े दफ़े ई घुमणु वेंदो आहे, बार बार त कोन वेंदो आहे तव्हां या असां जहिड़ो माण्हू। हिननि खे हिकिड़े दफ़ा चांस मिलियो आहे, उन खां पोइ तितर बितर थी वेंदा इमरान ख़ान लाइ। डॉक्टर साहब त हीअ वन टाइम पार्टी आहे, एॾो वॾो मैंडेट मिलियो आहे हिननि खे, 4 सूबनि मां मैंडेट मिलियो आहे, कराची जंहिंमें असां वेठा आहियूं उते मैंडेट मिलियो आहे, वफ़ाक़ में हुकूमत आहे हिन जी, 2 सूबनि में हुकूमत आहे, 3 सूबे में इतिहाद सां गॾु हुकूमत आहे, त पंहिंजी कारकर्दगी जे बुनियाद ते ॿीहर अची सघनि था पिया। इहो दावा कीअं था कयो त हीअ वन टाइम पार्टी आहे? वन टाइम पार्टी हिन करे आहे जो ही उहा पार्टी आहे वाहिद पाकिस्तान जी जेके पंहिंजा अख़्तियारात ॿियनि जे हवाले करे छॾिया आहिनि। माना तव्हां ॾिसो त हिननि जी हुकूमत में जेके बि सिविलियन इदारा आहिनि, हिननि जेको आहे सो वर्दी वारनि ऐं गैर वर्दी वारा जेके हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड माण्हुनि जे हवाले करे छॾिया आहिनि ऐं तेज़ी सां पिया कनि। उन खां पोइ इहा उहा पार्टी आहे जेको सेंट्रस माइंड सेट थी रखे, जेका चए थी त 1 यूनिट थिए, 18वीं अमेंडमेंट ख़तमु थिए, NFC ख़तमु थिए, त इहो जेको आहे सो हिनखे परवाही कान्हे। कम से कम 3-4 सूबनि जी त हिनखे परवाही कान्हे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो फॉरेन पॉलिसी त माशाल्लाह हिननि गिवअप करे छॾी आहे, हर चीज़ हिननि गिवअप करे छॾी आहे ॿियनि इदारनि खे। CPEC हिननि गिवअप करे छॾियो आहे, ॿिया सभु इदारा जेके सो हिननि गिवअप थियो आहे। हाणे त इमरान ख़ान मूंखे ईअं पियो लॻे जो डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद जो न, पर असिस्टेंट डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद थी वियो आहे। ऐं अॻिते हली करे ही जेको आहे सो असिस्टेंट डिप्टी कमिश्नर खां पोइ मुख़्तियारकार थी वेंदो। अहिड़े नमूने ही पंहिंजा अख़्तियारात ॿियनि जे हवाले पियो करे, त पोइ इहो वन टाइम पार्टी न आहे त छा आहे? ठीक है, आफ्ताब जहांगीर साहब का पूछूंगा। आफ्ताब साहब, डॉक्टर करीम ख्वाजा साहब कह रहे हैं कि नेब के हवाले से इनको तब पता चलेगा जब इनके लोग खुद नेब गिरफ्तार करेगी और इनको दोबारा इक़्तिदार में आना नहीं है, ये वन टाइम पार्टी है, इन्होंने तो अपने अख्तियार भी दूसरों को दे दिए। अच्छा जी, मुझे तो मैं तो वेलकम करता हूँ अगर हमारे किसी भी शख्स ने कोई ये जुर्म किया है, कोई कौम के खजानों पर डाके मारे, आवाम की लूटा है, उसको नैब से भी कोई छोटा सा भी इदारा हो वो भी उसको गिरफ्तार करे, मुझे तो कोई एतराज नहीं, समझे ना। मैं तो ये बिल्कुल बिलीव करता हूँ सजा और जजा के ऊपर कि जिसने जो जुर्म किया उसको सजा मिलनी चाहिए, चाहे वो कोई भी हो। तो लिहाजा मुझे तो इसकी कोई वो टेंशन नहीं है। लेकिन जहाँ तक रह गया वन टाइम पार्टी का सवाल है, तो अगर आज ये काम करे ना, मैं आपको एक मजे की बात बता दूं कि अगर आप भुट्टो को जो बना हुआ है, ये इनके ख्वाजा साहब के वालिदैन या बुजुर्ग जो इस दुनिया से गए होंगे, वो 3 दिन के बाद उनको भूल गए होंगे कि जी वो भुट्टो अभी तक जिंदा है। आज भुट्टो को हटा दें है तो आप इस पार्टी को देख लीजिएगा, ये वन टाइम रहती है, 0 टाइम हो जाती है। ये सिर्फ और सिर्फ भुट्टो के नाम को इस्तेमाल कर वो चल रहे हैं। आज मुझे बताएं कि जब ये आपस में अंदर बैठते हैं ना हमारे साथ प्राइवेट मीटिंग्स के अंदर और महफिल के अंदर, तो कहते हैं यार हमारी मजबूरी है, हम क्या करें, हमें जैसे भुट्टो बिलावल भुट्टो, ये मैं ऑनेस्टली बात आपको कर रहा हूँ, मैं आपको शायद मैं कोई ऐसी मजाकन बात कर रहा हूँ, मैं ऑनेस्टली बात कर रहा हूँ कि सीनियर अरकान हम जो कहते हैं यार हमारी मजबूरी, अगर आज हम भुट्टो को हटा दें तो पीपल्स पार्टी का वजूद ही खत्म हो जाएगा। जैसे पंजाब से KPK से बलूचिस्तान से खत्म हुआ तो सिंध से भी खत्म हो जाएगा। तो हमें सिर्फ भुट्टो, क्योंकि लोगों के दिमाग में जिंदा है भुट्टो, तो उसको हमने कैश कर रहे हैं, बाकी तो हमारी कोई परफॉर्मेंस है ही नहीं। जी आफ्ताब साहब, तो इसलिए मैं ये समझता हूँ कि अगर जमहूरी पार्टी है तो फिर ख्वाजा साहब क्यों नहीं बन जाते इसके चेयरमैन है, या फिर कोई और क्यों नहीं बन जाता सीनियर अरकान? क्या जरूरत पड़ी है कि जी भुट्टो को, बिलावल भुट्टो को तैयार करने की? तो मैं इसी तरह आप नून लीग की सूरत-ए-हाल देख लें, अगर नून लीग से शरीफ फैमिली को हटा दिया जाए तो आपके सामने सारी सिचुएशन आपके सामने हो जाएगी कि क्या वो कितने 20 का 100 बनता है, वो आपको सब पता चल जाएगा।
ठीक ये है। बातें करना ऐसा है कि अभी ये पार्टी है, 24 साल मेहनत की, आप मुझे कोई बताए ना किसी पार्टी ने 24 साल मेहनत करके वो इक़्तिदार में आई, तो इंशाल्लाह ये पार्टी आई ही है इस मुल्क से करप्शन के खात्मे के लिए। और अल्लाह ताला इसके आप देखेंगे कि अल्लाह ताला ने जिस तरह इसको मुंतखब करवाया है कि लोगों की राय, और लोगों ने जिस काम के लिए हमें मुंतखब किया, हम उस काम से हट नहीं सकते। हम जो चोरों को, डाकुओं को अंदर जब तक बंद नहीं करेंगे, उनसे वसूल नहीं करेंगे, छोड़ेंगे नहीं, क्योंकि ये कौम का पैसा है, ये मेरा ये आपका पैसा तो है ही, ये किसी इमरान खान का नहीं है, ये पूरी कौम का पैसा है, तो इसका हिसाब तो इनको देना पड़ेगा। अच्छा और ये आफ्ताब साहब, पार्टी रहेगी जी जब तक हम लोग इसके साथ, हमें पता, मेरी तो आखिरी पार्टी है जी, पहली और आखिरी, जी समझे ना। मुझे वो सियासत नहीं आती कि जी आज इधर तो कल उधर, तो वो वाली सियासत ना मैं करूंगा ना मुझे करनी है। मैं जिस मकसद के लिए आया हूँ कि जो डिलीवर करना चाहता हूँ वो जब करूंगा, नहीं कर सकूंगा तो आराम डॉक्टर साहब, आफ्ताब साहब, ये तो आप बहुत अहम बात कर रहे हैं कि आपकी पहली भी पार्टी यही है और दूसरी भी पार्टी, आखिरी भी पार्टी यही है, लेकिन ख्वाजा साहब तो कह रहे हैं कि ये सब छोड़ के कहीं चले जाएंगे बाहर। नहीं, हमने कहाँ जाना है सर। हमने पहले भी, हमें बहुत ऑफरें हुई, पीपल्स पार्टी से भी ऑफरें हुई, फलानी पार्टियों से भी ऑफरें हुई कि आ जाए सर आप हमारी पार्टी में आ जाए, वेलकम वेलकम। हमने कहा सर, हमने जिस जो जदोजहद की तकरीबन 12 साल से रेगुलरली कर रहे हैं, तो हम उस पार्टी के साथ और उस पार्टी के साथ ही रहें। ठीक है। करीम ख्वाजा साहब, आफ्ताब जहांगीर साहब चयो आहे त पीपल्स पार्टी जी त का परफॉर्मेंस आहे कान, हिननि जा जेके सीनियर दोस्त आहिनि उहे असांजी निजी कचहरियुनि में चवंदा आहिनि त भुट्टो खे ज़िंदा रखणु असांजी मजबूरी आहे, अगरि उनखे ज़िंदा न रखियासीं त असां ख़तमु थी वेंदासीं। ऐं हीअ ख़तमु थी चुका आहिनि, हीअ पंजाब में ख़तमु थी चुका आहिनि, KPK में ख़तमु थी चुका आहिनि, हाणे सिर्फ़ु सिंध में। उहो बि इन करे छाकाणि त ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जेको आहे उहो ज़िंदा आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ही जेका असां वटि जेका डेमोक्रेसी डेवलप कान थी आहे, जिते जिते डेमोक्रेसीज़ डेवलप थियण में टाइम लॻंदो आहे उते आइडियोलॉजी ऐं शख़्सियत या डायनेस्टीज़ हलंदियूं आहिनि। जॾहिं डेवलप डेमोक्रेसीज़ थींदियूं आहिनि त पोइ ऑटोमेटिकली पार्टी इंस्टीट्यूशनलाइज़ थी वेंदियूं आहिनि। तव्हां मिसाल जे तौर ते कांग्रेस खे ॾिसो, कांग्रेस जेको आहे सो गांधी, महात्मा गांधी या नेहरू गांधी डायनेस्टी जे करे उते हिंदुस्तान में अञा थी हले पई। हाणे हिंदुस्तान में अगरि डेमोक्रेसीज़ खे 72 ईयर्स थिया आहिनि ऐं इलेक्शन्स रेगुलर थीनि थियूं, त उते हाणे आहिस्ते आहिस्ते ॿियूं जेके रीजनल पार्टीज़, लेफ्ट जी पार्टीज़ या सोशल डेमोक्रेटिक पार्टीज़ या BJP, इहे स्ट्रॉन्ग पियूं थियनि। पाकिस्तान में डेमोक्रेसीज़ डेवलप न थियूं आहिनि, इन करे उहे शयूं जेके जेसि ताईं स्ट्रॉन्ग नथियूं थियनि तेसि ताईं इहे शयूं हलंदियूं ऐं माण्हू वोट ॾीनि था। ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध में कोन्हे पर सॼे पाकिस्तान में ज़ुल्फ़कार अली भुट्टो रोटी कपिड़ा मकान जो नालो आहे। ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी पार्टी जेको आहे सो ऐं उन जा वर्कर्स जेके आहिनि, उनजी लीडरशिप आहे, उहे जेके सो शहीद थिया आहिनि, उहो ईअं कोन शहीद थिया आहिनि, या उन जा वर्कर्स मोचड़ा खाधो आहिनि, जेलनि में विया आहिनि ऐं माण्हुनि वोट ॾिना आहिनि। पंजाब में बि आहे पर एस्टेब्लिशमेंट असांखे जेको आहे सो तंग थी करे। पर ख्वाजा साहब, इन सां गॾोगॾु हुकूमत जी परफॉर्मेंस बि त हुजणु घुरिजे। परफॉर्मेंस आहे। ॾिसो, प्रोपेगेंडा इज़ सम अदर थिंग, TV जी प्रोपेगेंडा, टॉक शो इज़ सम अदर थिंग, माण्हुनि जा वोट ॾियणु इज़ सम अदर थिंग। प्रोपेगेंडा करणु हर माण्हू जो राइट आहे, असांजे ख़िलाफ़ु हर को करे, बिल्कुलु करे, पर ज़रूरु असां कुझु न कुझु त कमु कया हूंदासीं तॾहिं त वोट मिलनि था। गन पॉइंट ते त तव्हां वोट नथा वठी सघो न। गन पॉइंट ते या जेको डंडे जी बुनियाद ते या रातो राति जेको आहे सो वोट पैटर्न चेंज थी वञे, जेको खटे उहो हाराए वञे, उहो त ईअं जी तहरीक इंसाफ़ खे आंदो वियो आहे, के बाक़ाइदा इंजीनियर करे आंदो वियो आहे, जेको पंहिंजा अख़्तियारात हर चीज़ जेका सलाह हैंज़अप करे सभु चीज़ूं हवाले पई करे अहिड़नि इदारनि खे। असां त ईअं कोन कयो आहे, असांजी लीडरशिप जेका आहे विढ़ंदी रही आहे। असां पंहिंजा अख़्तियारात कोन ॾिना आहिनि, असां जेको आहे सो बिल्कुलु सियासी जंग कई आहे, हाणे बि कयूं पिया। सो असां में हिननि में कंपेयर कोन थो थी सघे। देयर इज़ डिफरेंस। हाणे अपोजिशन जूं 3 वॾियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जो पाण में मुलाक़ातूं बि थियनि थियूं पियूं। शहबाज़ शरीफ़ सां बिलावल साहिब जी मुलाक़ात थी, बिलावल साहिब जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी। तव्हां सम्झो था पिया त सुभाणे ईद आहे, तव्हां सम्झो पिया था त ईद खां पोइ हाणे अपोजिशन गॾियल तहरीक जेका अपोजिशन जी हलंदी उहा हुकूमत खे वाक़ई टफ टाइम ॾींदी? असांजी कोशिशि इहा आहे, ऐं ऑपोज़िशन जो कमु इहो हूंदो आहे त तनक़ीद करणु ऐं जेको आहे सो गवर्नमेंट जे इशूज़ ते तनक़ीद करणु, जेको ग़लति कार्यूं थियनि पियूं,
ग़लति मसइला था थियनि, आवाम खे को रिलीफ कान्हे, महांगाई थी वई आहे, बेरोज़गारी थी वई आहे। हिननि जेके वादा कया हुआ 50 लाख घरनि जा, 1 करोड़ रोज़गार जा, जेके पंहिंजा अख़्तियारात हिननि जेको हैंड्सअप करे ॿियनि इदारनि जे हवाले करे छॾियूं आहिनि, ऐं जेको आहे सो पार्लियामेंट खे हिननि जेको आहे सो रिडेंट करे छॾियो आहे, इरोड करे छॾियो आहे। त उन लाइ छा भला असीं ताड़ियूं वॼायूं छा? ज़रूरु असां इहो ई कंदासीं। कामयाबी केतिरी थिए थी या नथी थिए उहो इन चीज़ खे थोरी ॾिसबो आहे, ये तो कोशिश कबी है मतलब ईद खां आवाम पोइ ताईं अपोजिशन वञिबो हाणे आहे। रोडनि ते हूंदी, हुकूमत बाक़ाइदा हुकूमत के खिलाफ़ दमादमस थींदो। कोशिश असांजी सोची सम्झी करे ईद खां पोइ असांजी APC आहे, APC खां पोइ जेको बि हिकिड़ो माइंड सेटअप ठहे पियो वो जेको ठहंदो, जेके हिकिड़े उन हिसाब सां फैसला ठीक है। आफ्ताब साहब, हुकूमत के बाद अपोजिशन, ईद के बाद अपोजिशन जो है वो हुकूमत को टफ टाइम देने के लिए तैयार हो जाएगी और फिर ये हो सकता है कि एक बड़ी तहरीक भी चले, तो क्या आप हुकूमत तैयार है इस बड़ी तहरीक का सामना करने के लिए? आपके सामने है, आप साथी, आपको पता है कि वो बिलावल कहता है कि जी लीड करेगा शहबाज शरीफ, शहबाज शरीफ कहता है कि लीड करेगा बिलावल। अच्छा, अब ये दोनों कहता है ये कहते हैं कि लीड करेगा मौलाना फजल रहमान। पहले ये तो तय कर लें कि कौन लीड करेगा, कौन है, क्या तहरीक चलाने के बाद उसकी क्या मकासद है, क्या अर्ली इलेक्शन करवाना है या कोई गैर आईनी कोई इकदाम करवाने की तैयारी है या क्या मतलब करना चाहते हैं। अगर फॉर एग्जांपल अगर हमारे इलेक्शन में जाना है तो अलायंस बनकर जाना है या अलग अलग होके जाना है, कि फिर वो एक दूसरे के पेट फाड़ने हैं, एक दूसरे को टांगना है, एक दूसरे को करप्ट, तो किस तरह जाएंगे? या फिर ऐसे जाएंगे कि जी मौलाना फजल रहमान हमारे प्राइम मिनिस्टर होंगे, अच्छा हम मिलके इलेक्शन लड़ेंगे और हम कहेंगे कि जी पीपल्स पार्टी वाले, नून लीग वाले कहेंगे बड़े अच्छे बड़े नेक लोग हैं, इनको वोट दे दो। नून लीग वाले पीपल्स पार्टी वालों को कहेंगे कि ये बड़े नेक लोग हैं, ईमानदार लोग हैं, इनको वोट दे दो। तो जब लोग इनसे पूछेंगे कि भाई ये आज से 2 साल पहले 3 साल पहले तो आप इनको दुनिया के करप्ट तरीन कह रहे थे, एक दूसरे को गद्दार कह रहे थे, तो उस वक्त ये सब चीजें कहाँ थी? तो मतलब ये कि पहले तो ये तय तो करें करना क्या चाहते हैं। तो ये सिर्फ ये है कि ये जिंदा रहने के लिए कि जी हम जिंदा हैं, जी हमारे साथ बार्गेन करो, बार्गेन होगी नहीं। अच्छा, ये जितनी मर्जी तरीकें चला ले, सब कुछ कर ले, समझे ना, उससे होना कुछ नहीं है। इंशाल्लाह ताला हमारा सफर शुरू है, अब तरक्की की तरफ हम गामजन है, मुश्किल वक्त से निकलते जा रहे हैं। अच्छा। मामला सही होते जा रहे हैं, आप भी यही है, मैं भी यही हूँ। 2023 के अंदर हम अक्सर मतलब जिस तरह आएंगे जीत कर, वो भी दुनिया देखेगी। अच्छा, तो ये जो ख्वाजा करीम साहब बात कर रहे हैं कि वन टाइम वाली बात है, आप उसको तरदीद कर रहे हैं और आप इस दावा कर रहे हैं कि 2023 में भी आपकी हुकूमत होगी। आप देखिएगा, आप भी यही है, मैं भी यही हूँ, फिर प्रोग्राम कर रहे होंगे, फिर ये ख्वाजा साहब बैठे हुए कह रहे होंगे कि जी ये हो गया तो फलाना हो गया, हम तहरीक चलाएंगे, हम आपस में वो ये करेंगे। पहले मतलब आप मुझे खुद बताए ना कि आप इनकी वो बॉडी लैंग्वेज देखें, वो कह रहा है कि जी ये हमारे को लीड करेंगे। इतनी बड़ी कमाल की बात है, सदी का सबसे बड़ा जोक है कि जी बिलावल शहबाज शरीफ को कह रहा है ये हमारे लीडर है, और शहबाज शरीफ बिलावल को कह रहा है ये हमारे लीडर है। तो वो मरियम कहाँ जाएगी, वो हमजा किधर जाएगा? वो नहीं घर में कह रहे होंगे, ओ बाबा क्या हो गया, आपका दिमाग खराब हो गया, हम लीडर बनना चाहते हैं, आप बिलावल को बना रहे हैं। आप समझे ना? तो वो मतलब ये और वो जो क्या कहते हैं पीपल्स पार्टी के ख्वाजा साहब ऐसे जाले ये कहते होंगे, तो भाई हमने कुछ शहबाज शरीफ के को लीडर तो नहीं बनाया, हमारा तो लीडर जुल्फकार अली भुट्टो है, जब तक वो जिंदा है हम। अच्छा, तो ये आप कह रहे हैं कि अपोजिशन जो है वो अपना तहरीक के लिए अपनी लीडिंग जो है उस पर ही मुंतशिर है और उनको ये पता नहीं चल रहा कि कौन लीड करेगा। तो आपको अपोजिशन की जो तहरीक है उससे किसी किस्म का कोई खौफ नहीं है हुकूमत को? हमें क्या खौफ है? देखिए मैं आपको एक बात बताऊं, फिर वो तहरीक जब किसी इशू के ऊपर तहरीक चलाई जाएगी, समझे ना, तो उसके लिए फिर ये इन सब चीजों की जरूरत नहीं है। लेकिन जब कोई इशू ही नहीं है, लेकिन सिर्फ ये है कि बेचैनी है। देखिए मौलाना फजल रहमान की बेचैनी ये है कि वो असेंबली के अंदर नहीं है और वो रह नहीं सकते असेंबली के बगैर, ये उनकी बेचैनी है। आप आज उनको कह दें कि जी किसी एक को उनको कहें कि आपने किसी एक कैंडिडेट को हटाए और उसकी जगह ज़िमनी इलेक्शन करके वहां से जीत कर आए और असेंबली के अंदर अपना किरदार अदा करें, लेकिन फिर भी कश्मीर कमेटी नहीं मिलेगी। सही, अच्छा, समझे ना? सही।
अच्छा आफ्ताब साहब, ये अपोजिशन और हुकूमत के मामला तो चलते रहेंगे, लेकिन इन तमाम तर मामलात में जो सबसे ज़्यादा जिसका इस्तेसाल हो रहा है वो तो पब्लिक है। तो आप फिर बताइए कि जहां महंगाई बढ़ रही है, पेट्रोल जो है वो फिर दोबारा पेट्रोल बढ़ने की तैयारी है, मैशत का ये हाल है, आपने देखा है कि कोरोना ज़दा मैशत बन चुकी है, बेरोज़गारी बढ़ती जा रही है, तो फिर आप बताएंगे पब्लिक क्या करे इस तमाम तर सूरत हाल? देखिए, मैं आपको बताऊं कि अभी आप थोड़ा सा देखें, इंशाल्लाह ये चीजें बेहतरी की तरफ जा रही हैं। अच्छा। आप खुद देखेंगे कि इस मुल्क के अंदर कितनी बड़ी तब्दीली आएगी जी। मैं अभी उस दिन बात कर रहा था कि मतलब कुछ बिजनेसमैन लोगों से, तो वो कह रहे थे कि जिस तरह अभी कंस्ट्रक्शन की जो सेक्टर है उसमें जो काम शुरू हुआ है, एक वक्त आएगा कि आपको अभी जो लेबर आपको 1000-1500 का 1200 का मिलता है वो 2000 का भी नहीं मिलेगा। अच्छा, समझे ना? हाँ, तो इतनी महंगाई होगी या किस किस्म का ये मतलब? नहीं, आपको जो दिहाड़ी में जो 1000-2000 रुपए अभी आप जाते हैं तो 800-1000 रुपए का लेबर मिल जाता है, वो आपको 2000 रुपए पर डे पे भी नहीं मिलेगा। तो फिर तो महंगाई बढ़ेगी ना, जो आज नहीं, महंगाई नहीं बढ़ेगी, वो पता है उसके लिए कि वहाँ पे शॉर्टेज हो जाएगी लोगों के पास, जॉब्स की इतनी ज्यादा वो डिमांड बढ़ जाएगी। अच्छा, तो आप कह रहे हैं कि मतलब खुशहाली इतनी आ जाएगी कि आपको मजदूर नहीं मिले? देखिएगा इंशाल्लाह। अच्छा। ये मैं आपको कह रहा हूँ ना, आप ये तो वक्त ही आपको साबित करेगा। आप तो हमें पूरी उम्मीद कर रहे हैं, ख्वाब सुहाने दिखा रहे हैं, दुनिया कायम है। चले ख्वाजा करीम साहब से पूछते हैं कि क्या वाकई ऐसे हालात आने वाले हैं, और हम डॉक्टर करीम ख्वाजा साहब से। डॉक्टर साहब, आफ्ताब जहांगीर तब ज़बरदस्त ख्वाब पे ॾेखारे रहे, चए पे तो मज़दूर जी ज़िंदगी एॾी तब्दील थी वेंदी जो तव्हांखे 1000 ते तो मज़दूर ही कोन मिलंदो, हेॾी ॾुखिया ॾींहं हाणे ख़तमु थियण वारा आहिनि, ख़ुशहाली जा ॾींहं अचण वारा आहिनि। छा वाकई मुल्क में ख़ुशहाली जा ॾींहं अचण वारा आहिनि? साईं, हाणे ख्वाब ॾिसण ते त न आउं रोके सघां थो कंहिंखे, न तव्हां रोके सघो था, केर बि नथो रोके सघे, पर ग्राउंड रियलिटी इहा आहे थुले लेके त पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं का क़ाइद अज़म जी वफ़ात थी हेल ताईं जेके बजट्स आयूं आहिनि कॾहिं माइनस में कोन वयूं आहिनि। हे माशाल्लाह GDP माइनस में 2% वई आहे, इहो असां कोन पिया चऊं, इहा IMF पई चए। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो पाकिस्तान जी मईशत में हमेशह 3 खां 4% या 2.5 खां 3.5% ज़रात में हूंदो आहे। ज़रात में हिननि तबाही करे छॾी आहे सॼे पाकिस्तान जी। अचो साईं, उन खां पोइ साईं चए थो त साईं जेको शोबो आहे जंहिंमें डेवलपमेंट थिए थी ऐं जेके बिल्डिंगूं ठहनि थियूं या जेको शोबे जंहिंजी ॻाल्हि पियो करे, त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि ईंदी आहे, जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर ख़तमु थी हुई, ऐं पुराणी हुनजी अमेरिका जी ॻाल्हि पियो कयां त यूरोप सॼो तबाह थी वियो, अमेरिका ग्रेट डिप्रेशन में हो। अमेरिका छा कयो त सॼे यूरोप खे हुन जेको कर्ज़ा ॾिना ऐं डेवलपमेंटल वर्क शुरू थियो सॼे यूरोप में, जेके वॉर में तबाह थी वई सेकेंड वर्ल्ड वॉर में। पीपल्स पार्टी जॾहिं बि ईंदी आहे त PSDP जेको प्लानिंग ऐं डेवलपमेंट जो जेको बजट आहे उन में अरबे रुपया रखंदी आहे। उन में छा थींदो आहे, जॾहिं इहे डेवलपमेंटल कम शुरू थींदा आहिनि त मार्केट में ग़रीब माण्हू खे, मज़दूरनि खे पैसा ईंदा आहिनि ऐं पैसो रोल कंदो आहे। हिननि जी जेका PSDP 2 सालनि खां कुझु कोन्हे, पब्लिक सेक्टर में न रोड पियो थिए, न रस्तो पियो थिए, न बिल्डिंगूं पियूं ठहनि, ऐं जेको आहे पाक चाइना कॉरिडोर अंडर कारपेट हिननि करे छॾियो आहे वेस्ट जे प्रेशर में। कूड़ था ॻाल्हाइनि, जेके ठहियूं सो ठहियूं, जीअं आसिफ ज़रदारी साहिबु ठाहियूं या मियां नवाज़ शरीफ़ ठाही, त कहिड़ो डेवलपमेंट वर्क सिंध में थियो आहे या पंजाब में थियो आहे या KP में या बलोचिस्तान में या गिलगित में या जेको आहे सो आज़ाद कश्मीर, कुझु कोन थियो आहे। पैसा किथां ईंदा? हुकूमत जो सॼो ज़ोर आहे वो कंस्ट्रक्शन इंडस्ट्री ते आहे। मां सम्झो पिया त इहे सिर्फ़ु हिकिड़ो शोबो जेको कंस्ट्रक्शन इंडस्ट्री आहे उहो हिन तमामु तर बहरान मां मुल्क खे ॿाहिरि कढे वेंदो, मुल्क में नयूं नौकरियूं ॾींदो, बेरोज़गारी ख़तमु थींदी, नई डेवलपमेंट थींदी। कंस्ट्रक्शन उन सूरत में थींदी आहे जॾहिं गवर्नमेंट PSDP प्लानिंग एंड डेवलपमेंट वारे सेक्टर में जॾहिं पैसा रखंदी आहे, सॼे यूरोप में हुजे, हिंदुस्तान हुजे, पाकिस्तान हुजे, तॾहिं उहो पैसो रोल कंदो आहे। हिते जेको आहे कंस्ट्रक्शन इंडस्ट्री जेका आहे उहो लिमिटेड आहे। ब्लैक मनी जंहिं वटि, मुंहिंजी ॻाल्हि सॼी ॿुधो, जेका ब्लैक मनी जिन माण्हुनि वटि आहे उहो ब्लैक मनी 5% या 7% माण्हुनि वटि हूंदी आहे। ठीकु आहे, उहे जेको आहे सो कंस्ट्रक्शन या जेको आहे सो हिन में या दुबई पैसा खणी वेंदा आहिनि या चाइना खणी वेंदा आहिनि,
उते इहे थींदो आहे, या पाकिस्तान में जेको आहे सो घर ठहंदा आहिनि, फ्लैट्स ठहंदा आहिनि, उते जेको इस्तेमालु थींदो आहे। इहा जेका डेड मनी आहे, सम्झो था डेड मनी छा थींदी आहे, माना जीअं हाणे दुबई सॼी वेही रही आहे, इन करे जो चीज़ूं बंदि थी वियूं आहिनि। ॿिए हंधि ॿिया जेके कंट्रीज़ आहिनि उहो सॼी जेका मनी आहे, जीअं हिंदुस्तान आहे, उहा जेका आहे सा इंडस्ट्रीज़ ते लॻंदियूं आहिनि, एग्रीकल्चर ते लॻंदियूं आहिनि, सो दैट के मज़दूरी मिले या मज़दूर थियनि। हाणे हीअ जेको 5-7% जेके ब्लैक मनी आहिनि, जेके पाकिस्तान जी में जेको ब्लैक मनी आई आहे सीटो सेंटो जी वजह सां, या अयूब ख़ान जे दौर में आई आहे, या अफ़गान वॉर में ज़िया जे दौर में आई आहे, या परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको आहे सो 9/11 खां पोइ आई आहे, इहे उन्हनि माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे। त ऐं उहे कामोरनि खे फ़ाइदो थींदो आहे, उन्हनि ब्लैक शीप्स खे फ़ाइदो थींदो आहे जंहिं वटि ब्लैक मनी आहे। असल जेका डेवलपमेंट तव्हांखे करणी आहे उहो तव्हां एग्रीकल्चर में कयो। जेको PSDP में जेको पैसो अचे थो, जेको माण्हुनि जा रोड रस्ता, जेके असांजा वाह आहिनि, असांजी जेके सो ॿी शयूं आहिनि, बिल्डिंगूं आहिनि, उन्हनि में जॾहिं कंस्ट्रक्शन थींदी तॾहिं माण्हुनि में पैसो ईंदो आहे, रोल थींदो आहे। हीअ 5-7% त ब्लैक मनी आहे, इन में त कुझु कोन आवाम खे फ़ाइदो वॾी थियो वॾी आहे। वॾी महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब ऐं आफ्ताब जहांगीर साहब ऐं ॿिन्हिनि मौजूद महिमाननि असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हिन सां गॾु कोई प्रोग्राम जो वक़्तु त पुॼाणी त पतो, पर वेंदे वेंदे अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लखें करोड़े वाधायूं। शाल जिते बि हुजो, मुरकंदा महकंदा टहकंदा रहो, इन दुआ सां गॾु त तव्हां हीअ ईद पंहिंजे ख़ुशियुनि सां गुज़ारींदो, पंहिंजे अज़ीज़नि सां गुज़ारींदो, ऐं गॾोगॾु छाकाणि त असांजे मुल्क समेत पूरी दुनिया में कोविड करोना जेको आहे उहो उनजी वबा फैलियल आहे, त डॉक्टरनि जी ॾिनल हिदायत ते बि ज़रूरु अमल कबो, SOPs ते बि अमल कबो, त जीअं इहा करोना न फैलिजे ऐं हीअ के ख़ुशियूं आहिनि असांजूं इहे बरक़रार रही सघनि। हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि खे टाइम लाइन जी हिन सथ समेत ईद जूं लखें करोड़े वाधायूं।